बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में आया सागर मुजाहिद करियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। सिंध जे घरू खाते वारे सूबाई वज़ीर सुहैल अनवर सयाल ऐं पीपी अॻवान तारिक अनवर सयाल सां संदसि चाचे ऐं अॻूणे MPA मरहूम गुलाम सरवर सयाल जी वफ़ात ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। उन सिलसिले में पाकिस्तान जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी भेण PPMNA फ़र्याल टालपुर, MPA इम्तियाज़ शेख, JU अॻवान नासिर मोहम्मद सूमरो, DC लाड़काणो काशिफ हुसैन टीपू, SSP लाड़काणो साजिद अमीर सदो ज़ोई, PP अॻवान अब्दुल फताह भुट्टो, ज़ुल्फ़कार कमारियो, नूरदीन अबड़ो, नियाज़ हुसैन जतोई, इमरान जतोई लाड़काणे जो अॻूणो SSP कामरान नवाज़ पंजूता समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजनि ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि तोड़े PP कारकुननि फरीदाबाद में पहुची सिंध जे घरू खाते वारे सूबाई वज़ीर सुहैल अनवर सयाल सां ऐं संदसि भाउ PP अॻवान तारिक अनवर सयाल ऐं ॿियनि वारसनि मुनवर ख़ान सयाल, मोहम्मद ख़ान सयाल, शाहिद ख़ान सयाल, आलमगीर ख़ान सयाल, एहसान सयाल, नदीम अकबर सयाल ऐं ॿियनि सां ताज़ियत वारो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, ही हूं अॼु अहम ख़बरूं। वधीक ख़बरूं जे लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.khabardarnewsalert.com।